बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस-समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुर नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश-शाहिदीन वश-शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लमो या कौम बल सल्लू अला सदरिल अमीर मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। जनाब आली मरतबत सदर गिरामी कदर व सादात उज़्ज़ाम उलमाए किराम हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइयों अजीजों दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालो जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे। उन्हां जी माना ऐं तफ़सीर ऐं के ज़रूरी ॻाल्हियूं इंशाअल्लाहुल अज़ीज़ तव्हां प्यारी जमात जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। मुखे दुआ कजो रब्बुल आलमीन हक़ ऐं सच जे चवण जी मुखे तौफ़ीक़ अता फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ कजो त रब्बुल आलमीन तव्हांखे असांखे सभिनी खे शान हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। माशाअल्लाह रात जे टाइम ते भी तव्हां एतिरा सारा गॾु थिया आहियो, इहो अवां जे मोहब्बत जो सबूत आहे। तव्हां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर ऐं मुंहिंजे प्यारे रब्बुल आलमीन जो पाक कलाम ॿुधण गॾु थिया आहियो। असांखे अल्लाह साईं जे रहमतुनि में उम्मीद आहे त अल्लाह साईं हीअ तव्हांजी असांजी सभिनी जी शल हाज़िरी क़बूल फरमाईंदो। पाण हितां इंशाअल्लाह ताला पंहिंजूं रहमतुनि सां बरकतुनि सां झोलियूं भरे उन खां बाद में रवाना थींदासूं। अल्लाह कारण खुदा कारण जिथे भी अचबो आहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि जो क़दर करे। रब्बुल आलमीन जहिड़ो क़दरदान ॿियो आहे ई कोन। उहो पंहिंजे माननि खे पंहिंजे इनामनि सां एहसाननि सां नेमतुनि सां नवाज़ींदो आहे। यकीनन वाहिद कंहिं दुनिया जे कम लाइ कोन आया आहियो, ख़ालिस मज़हबी ऐं दीनी कम जे लाइ आया हो।
इंशाअल्लाह अज़ीज़ खुदा तबारक व तआला जी रहमतुन में उम्मीद आहे त असांजी खुदा तआला ई हाज़िरी क़बूल फरमाए छॾींदो। मूंखे ॿुधायो वियो त असां ही जलसो मेराज शरीफ ऐं अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह नूरी सिलसिले में तव्हांजे आॾो हिकिड़ी आयत सवरी तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे हबीब करीम अलैहि सलातो वस्सलाम जे मेराज शरीफ जो ज़िक्र ख़ैर फरमायो आहे। तव्हां ऐं असां मुस्लमान इहो अक़ीदो रखूं था खाली अक़ीदो रखूं कोन था बल्कि क़ुरान ऐं हदीस में ईअं आहे त अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे जागंदे जिस्म सां हिन ज़मीन तां घुराए ला मकान ते वठी पंहिंजो दीदार करायो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड में न ख्वाब में न बल्कि जागंदे ये जेके ज़ाहिरी इंसान के तव्हां असांखे मथे में अखियूं आहिनि हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि पंहिंजे मथे मुबारक वारनि अखियुनि सां पंहिंजे रब्बुल आलमीन जो दीदार फरमायो। रब करीम जे ज़ात जी तमाम वॾी ताक़त आहे। इंसान उन लाइ सोचे जेको कमज़ोर हुजे ज़ईफ़ हुजे बिना ताक़त जे हुजे पाण 1500 मील पंध करे बैतुल मक़दस पहुता नबीअनि खे जिस्म सां नबी सभु जहिड़ा थी जिस्म सां मौजूद हुआ उन्हनि खे रसूलुल्लाह नमाज़ पढ़ाई 7 आसमान 500 साल जो हिकिड़ो आसमान बंधा ये तय करे उन खां बाद सिदरतुल मुंतहा पहुता सिदरतुल मुंतहा खां अर्शे मुअल्ला ते पहुता किरोड़नि मैलनि जो सफ़र मुस्तफ़ा कयो ऐं जॾहिं ला मकान ते विया त अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे दुनिया जे सालनि जे हिसाब सां 18 वरह रहाए छॾियो। 18 साल पाण मथे रहिया 18 सालनि खां बाद में वरी जॾहिं अल्लाह जे हबीब वापसी फरमाई मथे त 18 सालनि जो अरसो गुज़रियो पर जॾहिं पाण साॻो मके शरीफ़ में मोटी आया तो वुज़ूअ जो पाणी अञा हलियो पियो कड़ो अञा लुटियो पियो बिस्तरो अञा गरम लॻो पियो ऐं उहा साॻी जो साॻी रात कढी पई जंहिं टाइम ते विया उहो साॻो टाइम मौजूद हो। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालो यो अज़ीम शान मौजज़ो मेराज शरीफ वारो सिर्फ रसूलुल्लाह के बख्शो आला ॿिया अल्लाह जा रसूल ऐं ॿिया नबी थी गुज़रिया पर मेराज शरीफ सिर्फ रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात खे थियो जेको मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़ीम शान मौजज़ो आहे ऐं मौजज़ो चइबो ई उनखे आहे जंहिंजे आॾो इंसान जी ताक़त इंसान जो अकुल आजिज़ थी पवे ऐं उहो कमु आम आदत जे ख़िलाफ़ हूंदो आहे पर उहो कमु अल्लाह ताला पंहिंजे नबीअ जे हथां कराए ॾेखारींदो आहे। हाणे इहे तफ़सील तमामु रिघाह 18 सालनि जो अरसो ऐं उन जो बयान हिकिड़ी रात में हिकिड़े कलाक में या 2 कलाकनि में नथो बयान थी सघे तंहिंजे करे आउं तव्हांजे आॾो मुख़्तसर मोटियूं ज़रूरी ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि त जीअं तव्हांखे ख़बर पए ऐं तव्हांखे ख़ुशी थिए त असांजे महबूब नबीअ जो केॾो वॾो शान इंशाअल्लाह ताला आशिक़नि जी दिल ठरी पवंदी
वाद मदीने वरी पवंदी। अल्लाह सही जल जलालु अमन वालू जी ज़ात का बरकत पांजे पाक कलाम में इन वाक़े के बयान कयो आ। मां उहा आयत पढ़ी आ वरी पढ़ी उन जो तर्जुमो तव्हां खे ॿुधायां, तव्हां ग़ौर कजो। अल्लाह सही जल जलालु अमन वालू चलो तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। बरकत ख़ातिर सभई दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या खबर आ मां तव्हां खां पिछाड़ी आयो आहियां, तव्हां कुझु सवेर आया आहियो। कंहिंखे कलाक थियो हूंदो, कंहिंखे अधु कलाक थियो हूंदो, पर बड़ी सवेर आया हो। ऐं कुझु सम्झां थो त थकिजी बि पिया आहियो। तंहिंजे करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तकड़ न कयो। तव्हां थकल जेके आहियो न, थकल उन्हनि सां रिआयत आहे। उहे भली सलाह न पढ़नि छो त थकिजी पिया। बाक़ी जेके थकल न आहियो सभु सल्लल्लाहु ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. الله تعالى فرمائے سبحان الذي يسرى अल्लाह जी ज़ात उन अल्लाह जी ज़ात जंहिं मुस्तफ़ा खे सैर करायो। अल्लाह से पुछंदे पंहिंजी तारीफ़ थो करे त मां रब पाक आहियां जो मुस्तफ़ा खे सैर करायो आहे। मौला नबी करीम त मेराज ते थो वञे, तारीफ़ त उन जी कर न, उथंदे ई तूं पंहिंजी तारीफ़ थो करी त मां पाक आहियां। इन में राज़ कहिड़ो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो त उन्हनि माण्हुनि खे जवाब थो ॾियां, उन्हनि माण्हुनि जो वाक बंदि थो कयां, उन्हनि माण्हुनि जे एतिराज़ खे पनो थो ॾियां जेके वियो। अल्लाह ताला फरमायो थो कीअं कीअं न चइजो, मां रब मेराज कराइण वारो सुभान आहियां। मन हर आइब खां पाक आहियां, कमज़ोरी खां पाक आहियां, नुक्स खां पाक आहियां, ज़ईफ़ी खां पाक आहियां। मूं में कमज़ोरी ज़ईफ़ी कान्हे का। तव्हां चओ कीअं वियो? अरे कीअं त उन जे लाइ चइबो आहे जेको वठी वञण वारो कमज़ोर हुजे, पर जे वठी वञण वारो ताक़त वारो आहे त पोइ मुस्तफ़ा जो मेराज बि हक़ आहे। रते जा मुसलमानों तव्हांजो छा अक़ीदो? अल्लाह जी ताक़त आहे या न आहे? यफ़अलुल्लाहु मा यशाअ। जे रब करीम जी ज़ात का बरकत चाहे हिकिड़े सेकंड में हे ज़मीन आसमान पैदा करे त मर्ज़ी जो मालिक आहे। ये आसमान ज़मीन पैदा फरमाए त मर्ज़ी जो मालिक आहे। जे रब चाहे त मिट्टीअ मां बिना अपे जे बिना अमड़ जे आदम पैदा करे मर्ज़ी जो मालिक आहे। जे चाहे पाक अमड़ जे पेट मां ईसा अलैहिस्सलाम खे पाक बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पेट मां पैदा करे त मर्ज़ी जो मालिक आहे।
पर उहो रोजे करे चाहे ईसा अलैहिस्सलाम जी मां के माण्हू चवनि त तूं कुआरी थी करे ॿार कान वांगो थी बीबी मरियम खे सभु ख़बर ही त मां गुनाह कोन कयो आहे मौला तुंहिंजे कुदरत सां आयो आहे पर माण्हुनि जा वात बंदि केरु कंदो अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं को माण्हू तोखां पुछे त किथां आयो आहे उन्हनि खे तूं जवाब न ॾिजां मां जे तरफ़ इशारो कजां त मूंसां न ॻाल्हायो हिन नंढड़े ॼावल अॼोके ॿार सां ॻाल्हायो ओ मरियम इशारो करणो तुंहिंजो कमु आहे पुछणु कमु क़ौम जो आहे उन नंढड़े अॼोके ॼावल ईसा खे ॻाल्हाइणो मां अल्लाह जो हुकुम आहे जमल बीबी साहब का थोड़ा कुआरी थी करे का थोड़ा ओ वरी दुनिया वाले हिसाब सां सोचन पिया त कुआरी के बिना मुर्स जे किथा आयो उहा सोच पिया रखन अल्लाह पाक जल जलालो अमन वारो जो प्यारो नबी जेको अज जाओ अज अमर जे झोली में आ चवे तो इन्नी अब्दुल्लाह आतादियल किताब वजअलनी नबिया मुझी अमड़ के ताना न हणो इए न चओ त तूं कुआरी थी करे किथां आंदो मां त अल्लाह जो मानो आहियां अल्लाह जो मानो कोन आहियां माना ही हक़े वारा भी आहिनि लाड़वाड़े वारा भी आहिनि चकार कोट वारा भी आहिनि कबर वारा भी आहिनि पर मां अजीब किस्म जो मानो आहियां आतानियल किताब वजअलनी नबिया अमड़ जे पेट में जाओ आहियां त अल्लाह पाक जो कलाम इंजील याद कयो आयो वजअलनी नबिया मां अज जाओ आहियां पर अज ही ऐलान थो कयां त मां नबी आहियां मां समझा थो बिन हाफ़िज़ जन पग ॿधी आहे त ज़रूर इन जो उस्ताद हाफ़िज़ हूंदो ॿिया बि हाफ़िज़ हूंदा मां इहा क़ुरान जी आयत पढ़ी आहे हाफ़िज़ खां पुछजो सुभाणे या पंहिंजी ठाही आहे जे क़ुरान आहे त पोइ हिन क़ुरान त मुल्हनि जो कमु लाहे छॾे बीहो बीहो तकड़ बीहो बीहो कीअं तव्हांजो अक़ीदो ॿियो आहे हुननि जो अक़ीदो ॿियो आहे हू चवनि था नऊज़ बिल्लाह किताबनि में लिखियो पियो आहे वज़ादा सबूत सां ॻाल्हि कबी जटकी ॻाल्हि कान कबी जेसी ताईं जहिड़ो आहियां ॾेखारण लाइ तयारु आहियां मरी वञो त पोइ पुठियां भली पोइ बकवास कनि था बाक़ी जहिड़ो आहियां त किताब जो हवालो चवंदा त ॾेखारींदोसां इन्हनि मुल्हनि किताबनि में लिखियो आहे त नबी करीम खे 40 साल का ख़बर कान हुई त ईमान छा आहे क़ुरान छा आहे मां छा आहियां कंहिंजे लाइ त चवे जंहिं नबी ते कलमो न पढ़े कलमो उन्ही नबी न पढ़े उम्मती उन्ही नबी न सदाए ऐं चवे उन्ही नबी जे लाइ नबी खे 40 साल न का क़ुरान जी ख़बर न का ईमान जी ख़बर न का पंहिंजे नबी हुजण जी ख़बर जे मुस्तफ़ा खे 40 साल ख़बर कान हुई त ॼमण सां ईसा खे कीअं ख़बर पई त मां अल्लाह जो नबी आहियां अल्लाह जो नबी चवे थो आतानियल किताब मां किताब खे बि
ॼाणा थो अल्लाह पाक मूंखे किताब ॾिनो आहे वजअलनी नबिया ऐं मूंखे पंहिंजे हैसियत जी बि ख़बर आहे त मां को आम माण्हू जहिड़ो माण्हू कोन आहियां वजअलनी नबिया अल्लाह जे ज़ात बाबरकात मूंखे नबी बनाए मोकिलियो आहे मां नबी बणिजी आयो आहियां रुगो ईसा न पर हज़रत आदम खां वठी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सब नबी शान वारा सब नबी मान वारा सब नबी इज्जत वारा सब नबी भलारा पर खुदा जो कसम क़यामत जे ॾिहाड़े ये सब नबी मां मोहम्मद मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हमद जे झंडे जे हेठां पनाह ॻोल्हींदा सरकार आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बेयदी लिवाउल हम्द क़यामत जे ॾिहाड़े मुझे हथ में अल्लाह जे हमद वारो झंडो हूंदो आदम व मलदूनहु तहत लिवाई आदम ऐं आदम खां सवाइ केतिरा जेतिरा बि अल्लाह जा बंदबी सॻोड़ा हूंदा उहे सभु मां मोहम्मद जे हक़ जे झंडे जे हेठां बीठा कहजी कान हलंदी क़यामत में चओ कहजी ॾाढे चओ कहजी कान हलंदी सब चुप हूंदा ख़ामोश हूंदा पंहिंजी हलाईंदा ई कोन को सभई इंतज़ार में हूंदा त आमना जो नालो चप चोरे त कम ठहे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइन था उन टाइम ते अना खतीब इज़ान से तू क़यामत जे ॾिहाड़े जमल समूरा माण्हू ख़ामोश हूंदा को ॻाल्हाए न सघंदो सभिनी जे ज़ुबान ते ताला लॻल हूंदा मुस्तफा फरमाइन था अना खतीब उन टाइम ते ख़ुतबे पढ़ण वारो मां मोहम्मद हूंदुसि अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू माण्हू जॾहिं पंहिंजे पंहिंजे क़ब्रुनि मां उथारिया ईंदा रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था माण्हू सभु निकिरंदा त चवंदा या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून माण्हू उथंदा त क़ब्रुनि मां चवंदा या वैलना असांजे लाइ मुसीबत मंबअसना मिन मरक़दिना असांजे आराम जी जाइ तां उथारियो आहे पाण चवंदा हाज़ा मा वअदर रहमान हे शायद उहो अलाह जो वाइदो क़यामत वारो अची वियो आहे व सदक़ल मुरसलून ऐं अलाह जा रसूल सच चवंदा पे विया माण्हू त परेशान हूंदा पर मुस्तफा फरमाइनि था माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा उन टाइम ते मूंखे केरु बि यादि कोन हूंदो मूंखे यादि हूंदा त मुंहिंजा उम्मती यादि हूंदा चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हिकिड़े मौलवी मूंखे चयो मुफ्ती साहब क़ुरान में त ईअं आहे यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि यौम यफिरुल मर्उ माण्हू जेके हूंदासीं भॼंदा यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि भाउ भाउ खां भॼंदो यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि माउ खां व साहिबतिहि पंहिंजे ज़ाल खां व बनीहि ऐं पंहिंजे पुटनि खां क़ुरान थो चवे माण्हू सभु बेज़ार हूंदा तूं वरी थो चवे त नबी से उम्मत यादि कजो मुंहिंजो अलाह जो क़ुरान सचो आहे पर तोखे ख़ुदा क़ुरान सम्झायो ई कोन्हे तोखे नसीब ई कोन्हे
अल्लाह ताला ये थोरो चयो आहे यौम यफिरु नबी अल्लाह ये चयो आहे यौम यफिरु नबी क़यामत जे ॾिहाड़े नबी बेज़ार हूंदो अल्लाह ताला त फरमाए थो त यौम यफिरु मरउ हे आम माण्हू अहिड़ो गैरो नथो खैरो तो जहिड़ा मूं जहिड़ा ये माइटनि खां अज़ीज़नि खां सभई चओ असांजो नबी हाणे चओ के पक्का त रब्बे में उहो ठहंदो जेको चवंदो असांजो नबी सुभाणे ॿुध जो ॻाल्हियूं हीअ चयई हूअ चयई सची वञो त इन्हनि जो नबी नाहे अरे सबसे उर्दू में चवंदा दूल्हा असां छा चवंदा आहियूं उर्दू वारा ॻाल्हि त कहिड़ी थो करे दोनों आलम का दूल्हा हमारा नबी तो मुंहिंजो मुस्तफा ॿिन्ही जहान जो घोट आहे या न आहे अल्लाह घोट जी जंज केरा अब घोट बिना जंज जे ठहंदो आवाज़ सिंध जे हिकिड़े बेचारे शाइर चयो आहे मोहम्मद घोट ही आलम जंज सभी को सुभान अल्लाह मोहम्मद घोट ही आलम जंज रुगो तू न पर मुझे मुस्तफा करीम घोट थी हले थो त मुस्तफा जी जंज इंसान त आहिनि पर मलाइका बि मुस्तफा जा ॼाणी आहिनि जिब्रील बि मुस्तफा जो ॼाणी आहे मीकाईल बि मुस्तफा जो ॼाणी आहे इसराफील बि मुस्तफा जो ॼाणी आहे हज़रत इज़राईल बि मुस्तफा जो ॼाणी आहे पर झंगल जा मिरू जानवर उहे बि मुंहिंजे मुस्तफा जा ॼाणी आहिनि पखी पखड़ जी तजणा अॼु सभु मोहम्मद करीम जा ॼाणी आहिनि अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफा खे अहिड़ो त घोट बणायो आहे जो सारो जहान मुस्तफा जी जंज घोट में अहिड़ो हुजे न हाँ अहिड़ो हुजे घोट अहिड़ो दुनिया में घोट न को आयो न को ईंदो न को जाओ न को जमा अल्लाह ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा अज मेराज जी रात मां रब करीम मुस्तफा खे घोट बनाए अर्श ते दोहराया अल्लाह से भला सुभान सोचो सुभान अल्लज़ी असरा पाण के प्रसार है मां पाक जो नबी के सैर करायो हालांकि हुजूर पाक अलैहिस्सलाम मेराज ते वने तो घोट थी करे त तारीफ त नबी करीम घोट जी कजे न असल गाल ही आ दुनिया जो दस्तूर आ क्या जो पुत्र परणबो आ क्या जो भाव परणबो आ क्या जो सौट परणबो आ क्या जो यार परणबो आ क्या जो मुजादो सदीर को अजीज करीब शादी कंदो आ तो शादी जे ॾिहाड़े उनखे भला कपड़ा पाराइबा बोसीअ जो पटको हूंदो भलोड़
अजरक हूंदो आला दर्जे जा कपड़ा हूंदा राडो घड़ी बाह में हूंदी मुजादा 5000 जा जूता हुन जे पेर में हूंदा खुशबू हुन खे लॻल हूंदी हुन खां बाद हुन जे लाइ अदा घोड़ो या ऊठ आहे अचबो हुन ते सवार कबो हुन जो सर्कस कढबो घोट जो शहर में तॾहिं यज पई हले पोइ जमल घोट खे भाव ॾिसंदा चवंदा सुभान अल्लाह भेनर ॾिसजो चवंदियूं सुभान अल्लाह अबो ॾिसंदो चवंदो सुभान अल्लाह अमर ॾिसंदी चवंदी सुभान अल्लाह दोस्त ॾिसंदा चवंदा सुभान अल्लाह दुश्मन ॾिसी सड़ी वेंदा शादी न थी पर नेठ मरण जी वियो उहो हिकिड़ो सड़ंदो ॿिया राज ठरंदा ऐं छा चवंदा सुभान अल्लाह चओ 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 छा चवंदा सोनो सुरमो अखियुनि में आ सुभान अल्लाह मारण खे फणी आई पई आ सुभान अल्लाह सोणी मथे ते दस्तारा सुभान अल्लाह कपड़ा पातल हल सुभान अल्लाह सब मुंहिंजा दोस्त घोट खे ॾिसी सुभान अल्लाह चवंदा अॼु जमल आमना जो लाल मुंहिंजा अदा 27 रजब जी रात बुरात ते चढ़ी ताहा जो ताज पाए मां सागल बसर बना ताहा जो सुरमो पाए या अय्युहल मुज़म्मिल जी चादर कुल्हनि में रखी मलाइकनि जे जंज सां बुरात ते रवानो थोबा अॼु यतीम मोहम्मद जी अमर कान्हे केर सुभान अल्लाह चवे अॼु यतीम मोहम्मद जो बाबो कोन्हे केर सुभान अल्लाह चवे मुझे मुस्तफा जा सहाबी सब सुता पिया केर सुभान अल्लाह चवे अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब को चवे न चवे मां तो चवां सुभान असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम अल्लाह जो मोहम्मद करीम ठहे थो जेके मां अल्लाह जी ज़ात बाबरकात मक्के शरीफ खां अर्श ते वठी थो वञा हाणे संत के ॻाल्हि आई करम सुभान अल्लाह थी जाइए सुभान अल्लाह असरा थो फरमायो अल्लाह तबारक व तआला जो जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आई उन मां घोट वठा तो दवा जो हूंदो सुभान अल्लाह तुझी ज़ात मां पाड़िया न पिरी असां ओ चंद्र तुझी ज़ात मां पाड़िया न पिरी असां तू अच्छो मजरात पर मुझो सजन सदाई सोचना सहसी सिज उभरन 84 चंद्रन में बिल्लाहिरिया पिरन में मां सब उदायूं भाया वो चाचा छा थो करी तू तो साम्हूं वेठो आहे न तू जा इशारा मूंखे था हेॾे ॾियां सभई चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या वरी वरी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या दोस्तों अजीजों मेराज वाली रात रब करीम जी रात जिब्रील के फरमायो प्यारा जिब्रील जीव मुझा रब जलील तू भी वञो मीकाईल में वठी वञो इसराफील में वठी वञो हज़रत इज़राईल खे में वठी वञो पर अकेला न वञो जिब्रील को साथी 70,000 मलाइका हुजनि मीकाईल साथी 70,000 मलाइका हुजनि इसराफील साथी 70,000 मलाइका हुजनि इज़राईल साथी 70,000 मलाइका हुजनि अवां चारई मलाइका 70,000 वठी करे
मुस्तफा हज़रत बीबी उम्मे हानी जे घर सुतो पियो आ जगाए मुझे महबूब खे दावतान ते वठी अचो अग में अब है छत्र के रसो तेरा जवाब आयो यो तरीको सब नच वञी ठहे थी करे मां किथां हलियो आहियां ओड़ो माण्हू वरी शिकायत ते तारीख़ नथी मिले अचे नथो ई अचबो सल्लम अलैका या हबीब अल्लाह जिब्रील तो चवे या अल्लाह तुझे महबूब के कीअं वठी अचां अल्लाह ताला फरमाया जन्नत में वञ जा 80,000 बुराक बीठा थी उन्हनि मां हिकिड़ो बुराक जेको तोखे पसंदि अचे उनखे संजे ठाहे तयार करे नबी करीम जे दरवाज़े ते काहे वञा ऐं मुस्तफा करीम खे जागाए मुंहिंजे हबीब खे लामकान ते वठी आ जिब्रील या पूरी जंज वठी 70,000 मलाइक इसराफील सां मीकाईल सां इज़राईल सां पाण सां 70,000 बड़ो जमे गफीर हो वठी जन्नत में वयो हाणे मुआइनो पियो करे त कहिड़ो घोड़ो काहे वञा कहिड़ो बुराक वठी वञा जेको नबी करीम जी सवारीअ जे लाइक़ हुजे जंहिंखे ॾिसे त हिक ॿिए खां सोहणा जन्नत में न का भुख न का गम न को सूर न को मुसीबत ते खुशी खुशी एक में खां वधीक सोना सधा बटा मोतारा केड़ो काया बाबू वॾे केड़ो काया ई आखिर में नज़र अथसि हिकिड़ो बुराक सभिनि खां जुदा बीठो आहे ॻरी कंडा थी वियो हॾड़ा ज़ाहिर अखियुनि मां नार वहनि था कंधो मथे को नथो करे पियो जिब्रील खे हैरत लॻी त जन्नत में त गम कोन्हे जन्नत में त मुसीबत कान्हे जन्नत में त बुख कान्हे जन्नत में त बीमारी कान्हे हिन खे छा थियो आहे पुछे सो बुराक ॾे ख़बर छा थियो थी बुराक छा थियो थी बुराक छा चयो हिकिड़े शाइर फारसी वारे उहे बुराक जा अखर फारसी ज़ुबान में बयान थो करे चवे थो अज़ सरे बाली ने मन बरखेज़ ऐ नादान तबीब दर्द मंदे इश्क रा दारू बजुज़ दीदार ने ओ हकीम ओ डॉक्टर मुखा पुछी थो त कहिड़ी बीमारी थी उठी वञ हलियो वञ तो वटि मुंहिंजो इलाज आहे कोन को मूं वटि त इलाज उहो आहे जो मूंखे दिलबर मुस्तफा दीदार कराईंदो त मुंहिंजो बीमारियूं छॾे वेंदियूं रोई छो थो जेतो जन्हा कर थियान मुझी साजा सुपेर सी तन्हा कर रजे तेरो मुखे मोरो न विसरिया हाणे अंदर रूह रहा सजन ओ काबू करे अल्लाह पाक ये जन्नत ठाही हुई इनके करोड़े साल थी विया आहिनि असां बुराक खे भी अल्लाह ताला हिन जन्नत में रहायो हो अल्लाह ताला कई करोड़ साल अॻु में ऐलान फरमायो हो त हिन 80,000 बुराकनि मां हिकिड़ो बुराक नबी करीम जे ख़िदमत में काहे वञिबो हुज़ूर उन ते सफ़र कंदो मेराज माणींदो ओ जिब्रील इन करे थो रोवां त ॿिया भला सुहिणा हसीना मां कमज़ोर आहियां बीमार आहियां दिलबर मुते सवारी कंदो अलाए कोन सवारी कंदो भलन ते मूं ढिले खे नवाज़ींदो अलाए कोन मूंखे त मुस्तफा जी सिक बीमार करे छॾियो
मूंखे ॿी का बीमारी कान्हे गलती ॻारे छॾियो आहे त दिल भर अलाए कुते चढ़ंदो अलाए कोन ॿियनि ते छारी कई त ॿिया शर्फ़ वारा थींदा मां रहिजी वेंदुसि मूंखे का बीमारी कान्हे मूंखे बीमारी सिर्फ़ इहा लॻल आहे त नबी पाक जी ज़ात शल कुते सवार सोनो शाह अब्दुल लतीफ तो जद मुझो महबूब आहे कंहिंजो ख़बर अथव चवे तो सभे ई सुहागणियूं सभले निचन हार पसण कारण पिरीअ जे सदन क्या सींगार पर यार ढोल तनीअ जे धार हेठायूं हलन जे सभे ई सुहागणियूं सभले निचन हस पसण कारण पिरीअ जे वॾा कयाऊं वस पर ढोल तनीअ जे गस हेठायूं हलन जे मुंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे मां मुहम्मद आहियां ई ग़रीबन मिस्कीनन जो ग़ौर सां चओ सुभान अल्लाह हिकड़ी हदीस में लिखियो पियो आहे नबी करीम फरमायो आहे हिकड़ो मोमिन आहे पक्को मोमिन आहे जन्नती आहे पर आहे दुनियादार ॿियो वरी मोमिन बि पक्को आहे पर आहे ग़रीब आहिनि ॿई जन्नती ॿई मोमिन पर नबी